सचो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सचो आहे हुनजो फरमान, सचो आहे क़ुरान। माण्हू जॾहिं मरी वेंदो आहे त अमल हुनजा कपिजी विया। इला मन तरक सदक़तन जारियतन, सदको छॾे थो जारी, ख़ैरात छॾे थो जारी, मस्जिद ठही वई, मदरसो ठही वियो, मुसाफ़िरखानो ठही वियो, खूह खॼी वियो, पाइप लॻी वियो, माण्हू पाणी पीअनि था, पोइ इहे कम त हिन वॾा दुनिया जा। पर हिकिड़ो छा कयईं जो ज़मीन में ॾिठईं जेकी नंढड़ी चकी आहे, का निम जी चकी आहे, का ॿेर जी आहे, का वण जी आहे, उहा खणी हिन छा कयो जो उहा खणी हेठि मिटी जो गोलोड़ो लॻल हुयुसि, उहो अचे कंहिं अहिड़ी जाइ ते पोखियईं जिते कुझु पाणी बोयो या हुनजी थोरी आबियारी कयईं, वरी चयो त ॾोड़ो भरे छॾींसि, हलंदे हलंदे वण वॾो थी वियो। घणो ख़फ़ो कोन थियो, न को ख़र्ची आयो, गिलास पाणी जो पी खणी वञे हारींदो हो वरी पाड़ में। इहो वण जॾहिं वॾो थी वियो, गर्मी थी वई ॾाढी, हिकिड़ो पखी आयो वीचारो गर्मीअ जे करे किरे पियो, सो त वण ते वेही रहियो साहु करणु। हिकिड़ी किवली आई ॿाहिरि उस ते सड़े हा, पर उहा छांव में पहुची वई, बची वई। फरमायो त इला मन तरक सदक़तन जारियतन, उते अलाह तबारक व तआला जो अमल लिखंदो त वण जे तुंहिंजे वण जे छांव हेठि किवलीअ साहु कयूं, चींटीअ साहु कयूं। तव्हां अंदाज़ो करियो त कंहिं ॾींहुं अलाह ताला जे तरफ़ां असांजे मथां महिरबानी आहे, एॾो असांजो फसल छटिरियल आहे जंहिंजी हद न आहे, जंहिंजी पैदाश असांखे खणी आहे। पर मां दुनिया मज़रातुल आख़िरत, दुनिया आख़िरत जे पोख जी जाइ आहे। जेतिरो पोखियो पोखिणो अथई त पोख, पर मां त पोखणो थी त पोखे, न त वक़्तु हली वेंदो ईअं। इला मन तरक सदक़तन जारियतन, सदको जारियो छॾियो अथई। वलदन सालिह यदू लहू, या पुटु छॾियो अथई नेक सालियो, उहो दुआ थो घुरे, जॾहिं हथ थो खणे त अलाह तबारक ताला फरमाए थो छा थो करे, मलाइकनि खे थो चवे बरकत नफ़िल भरे अथई, या ईअं ई खणी हथ रखिया अथई, रब ताला फरमाए छा थो करे, ॾिसी हथ खया कंहिं ॾे हथ खया अथई, ॾिसी तव्हां ॾे, चई मां सवाइ ॿियो कोन्हे छा, जी न साईं ॿियो कोन थो सम्झे, तॾहिं थोरे थो करे। चई पोइ छा थो चवे, ॾिसी चए थो यार यार यार, माना अलाह मफ़िली, अलाह मफ़िल वालदी, अलाह मूंखे शफ़ा करे, मुंहिंजे मरीज़नि खे ख़ुशि करे, मुंहिंजे कर्ज़नि खे लाहे, मुंहिंजे माउ पीउ खे बख़्शे, मूंखे बख़्शे, इहे थो चवे रब। चई चङो शायदि हुजो, मां सभु ॾिनोमांसि। बाबा अलाह जी रहमत बाने जे इंतज़ार में आहे, इहो मां चवां थो, पर इन रहमत मुंतज़र आहे को मुंहुं त करे, मुंहुं जो कोन कंदो त अलाह ताला जी रहमत बोले छा करेसि। दुआ आहे त अलाह ताला असांखे पंहिंजे रहमत जे भंडार में जो असांखे वॾा बर्तन भरे अता फरमाए। ऐं वलदन सालिह यदू लहू, ॿार घुरंदो दुआ, हदीस पाक में अचे थो, रिवायत आहे फातिहा सूरत जे फज़ाइल में बेज़ावी शरीफ़ हिकिड़ो तफ़सीर आहे क़ुरान जो, उहो असां पढ़ाईंदा आहियूं मदरसनि में, बेज़ावी शरीफ़ तफ़सीर आहे क़ुरान जो। बक़रा सूरत जे तफ़सीर में पोयों वरी फातिहा जो तफ़सीर आंदो अथई, जुदा मुस्तक़िल, हुनजो तरीक़ो इहो आहे को ठीकु अथई। सो उते हिकिड़ी रिवायत आहे, ॾिसे अजीब क़िस्म लिखे थो त हिकिड़ो शख़्स वफ़ात करे वियो, हमल छॾे वियो, घरवारी खे पेट में ॿार छॾे वियो, पोइ त मरी वियो, किरदार जो चङो कोन हो, अज़ाब में मुब्तला थी वियो क़बर में। उते आहे माण्हू खां अकायद अमलनि जी पुछा, उते त का दुनिया दौलत जी का पुछा ई कान का, उन में जेको माण्हू पंहिंजो फ़ाइदो हासिलु करे। दुनिया जे जहान में हर शइ, हर जाइ, हर स्टेज, हर मुल्क, हर किरदार उतां अलाह जी रज़ा नसीब थिए। पोइ सलबन या ईजाबन, सलबन ईजाबन जो मतिलबु छा, कर त दर्जो मिले, न कर त दर्जो मिले। साहिबा पुछो त सही, न कर पोइ दर्जो छो मिले, फरमायो जे करे हा त गुनाह थिएसि हा न, फरमायो त हिकिड़ो माण्हू आहे जेको बुराई थो करे पियो त गुनाह थिएसि न, जा कंहिंजे न करे त पोइ सवाबु थींदुसि न। तंहिंजे माना जेके माण्हू बुराई नथा कनि, हमेशह न बुराई करण जे करे सलबी सवाबु हुनखे पहुचंदो रहे। हाणे ॿुधायो त बुराई न करण वारा माण्हू बि त ईअं खोड़ आहिनि न, सॼो सॼो ॾींहुं सॼी राति माण्हू जी गुज़री वई, बुछड़ाई न करे, ईअं वक़्तु गुज़री वञनि, इहो इबादत में दाख़िल थिए, नूर अनवार में मसइलो लिखियो अथई, उलमा किराम जे लाइ हवालो बि ॾियनि तमामु। त तरक अमल जो बि अजर आहे, कंहिं चए थो तरक त तरक अदम आहे, अदम में अजुर कीअं थींदो, ॿियो चए त तरक मज़दर आहे, मज़दर फेल आहे, तरक न आहे उहो, तरक अदम न आहे पर वजूद आहे। इहो इख़्तिलाफ़ आहे जी ॻाल्हि न कयो आहे, सो मां मिड़ई ॻाल्हि करे छॾियो उलमा किराम जे ज़ौक़ लाइ ॼाणनि था उन ॻाल्हियुनि खे। सलात करो रसूल त मुंहिंजा अज़ीज़ और वलदन सालिह यदू लहू, पोइ सहे वीचारो अज़ाब में क़बर जे अंदरि फासी वियो, ॿार ॼमी पियो, पुटु ॼाओ, उते हुनजे माइटनि ॿार खे पालियो, ॿ टिनि वरनि जो ॿार थियो, अखरड़ा अखरड़ा वरी माण्हू चङा सेखारींदा आहिनि पंहिंजे ॿारनि खे, बिस्मिल्लाह अलाह सुभान अलाह आमना बिल्लाह, अहिड़ा अखर ॿारनि खे सेखारिबा आहिनि। छो त जॾहिं ॿार ॼमंदो आहे त वांग हुनजे कननि में चइबी आहे, तकबीर चइबी आहे, बिस्मिल्लाह पढ़बी आहे, माउ अहिड़ी हुननि खे बुबड़ो ॾींदी आहे, बिस्मिल्लाह करे ॾींदी आहे,
तंहिं करे असांजा जेके ॿार मुस्लमान जा सिखड़े अलाह जे नाले समुंड खां बि हुनजो वास्तो आहे ई आहे। पोइ जेसिताईं हली पाण ताक़त वठे पोइ भाॼियूं वरिजे या साले खे जुदा ॻाल्हि आहे। तंहिंमें पीउ माउ जी हिमतुनि खे दख़ल आहे। बहरहाल पोइ उन ॿार खे वठी विया उस्ताद वटि। उस्ताद अॻे छा कंदा हुआ जो अॻे खामखा बि बातड़ो ॿारु हुजे न अचेसि त बि मिड़ई हुनखे सुॾो सुॾो पढ़ाईंदा हुआ। पोइ बिस्मिल्लाह रहमान रहीम चवराइनि पोइ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम ॿारनि खे कुझु माइटनि खे सेखारे पई कीअं फातिहा। फातिहा जे लफ़्ज़ जी माना इहा आहे त इल्म जी शुरूआत, क़ुर शरीफ़ जी शुरूआत इन सां आहे। पोइ हिन जॾहिं हिन ॿार चयो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अज़ाब क़ब्र में लही वियो। मलाइकनि खे फरमाईंदो अज़ाब क़ब्र लाहियोसि। ऐं हिकदमि चाक थी पियो। मदहोश माण्हू क़ब्र में मदहोश हूंदो आहे, बेहोश हूंदो आहे, अज़ाब अची करे बेहोश हूंदो आहे। होश हूंदो आहे उन खे जंहिंजे जन्नत जो दरवाज़ो खुलियल हुजे क़ब्र में। अल क़ब्र रौज़तुम मिन रियाज़िल जन्नत औ हुफ़रतुम मिन हुफ़रिन नीरान। क़ब्र जी जेका खॾ आहे सा या जन्नत जो बाग़ बणिजी वेंदी आहे या जहन्नम जी खॾ हूंदी आहे। होश में बेहोशी जो मसइलो दरवाज़ा ज़ाहिर आहे। सो होश में अची वियो, ॾिठईं त जन्नत जो दरवाज़ो खुली विया, ख़ुशबू अची वई आहे, फ़र्क़ थी वई आहे, तकलीफ़ लही वई आहे। मलाइकनि खां पुछी त छा आहे बाबा कीअं थी वियो इनकलाब मुंहिंजो? चई सॼो हीअं इनकलाब थियो आहे जो तुंहिंजो पोयों ॿारु हुयो पोइ हिते पोइ उहो ॼाओ आहे सो पुटड़ो ॼमी पियो आहे। पोइ उन खे वञी छॾियऊं उस्ताद वटि। पोइ उन ॿार ॾे उते वञी उस्ताद वटि शुरू कया तालीम ते। पोइ उस्ताद हुनखे पढ़ाया बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलाह ताला फरमायो त जंहिं शख़्स जे ॿार मुंहिंजी तारीफ़ कई आहे अल्हम्दुलिल्लाह चई न हाणे इहा मुंहिंजी हिन वॾी तारीफ़ कई आहे तंहिं करे हाणे हिन जे पीउ खे हिन जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ बणाए छॾियो। छो त इहो ॿारु इन जो आहे, इहो ॿारु इन जे नसल जो आहे, इन जे रक़म जो पैदा थियल आहे। तंहिं करे हाणे इन ॿार जे करे हिन सां अज़ाब लाहे। अलाह ताला खे पंहिंजी रहम तारीफ़ ॾाढी पिसंदी हुई आहे। तारीफ़ जे पिसंदीदगी जो मां अॻे दफ़े तव्हांखे रिवायत ॿुधाई आहे। अचे थो रिवायत में अलाह आलूसी थो लिखे थो त जेकॾहिं ज़मीन हिन आसमान जे ख़ज़ाने जेॾो हिकिड़ो वॾो अलाह तबारक ताला भरे ॾेसि हिकिड़ो ॻोथरो कंहिंखे आसमान ज़मीन जेॾो, पोइ उन में हिनखे बादशाह बणाए छॾे, पोइ सभु शइ हिनजी हुजे, एॾे नेमतुनि जो हिकिड़ो शख़्स अमीर बणिजी वञे, पोइ उते पंहिंजे रब जी हो मार्फत करे ऐं चवे अल्हम्दुलिल्लाह जंहिं रब मूंखे एतिरी नेमत ॾिनी आहे। अलाह तो फरमाए थो हा मां तोखे जेका नेमत ऐं दौलत ॾिनी उनजे जवाब में तो चयो अल्हम्दुलिल्लाह, तो तारीफ़ मुंहिंजी घणी कई, मुंहिंजे ॾिने खे तो थोरो करे छॾ। छो त तारीफ़ मुंहिंजी अल्हम्दुलिल्लाह चए थी न इहो एॾो वॾो आहे, एॾो वॾो आहे जो ज़मीन आसमान हर काइनात में अल्हम्दुलिल्लाह जे आॾो का शइ न आहे। मां तोखे अहिड़ी शइ ॾिनी आहे पर तो मुंहिंजी तारीफ़ वधी कई। ॿार हुजे हुते अल्हम्दुलिल्लाह जो पढ़े त एॾो अजुर वधी थो वञे, एॾो जज़ाब क़ब्र जो मिले ई थो वञे। बेदारी शरीफ़ में दफ़ो फातिहा सूरत जे वज़ाइल में लिखियलु आहे। मुंहिंजा अज़ीज़ो ऐं इल्मनि युंतफ़ा बि या इल्मु छॾियो अथई माण्हुनि में ॼाण छॾी अथई उनजे करे नफ़ो थी वियो आहे माण्हू। पोइ जेसिताईं उन इल्मु पढ़ियो वरी उनखां ॿिए इल्मु पढ़ियो वरी उनखां टे इल्मु पढ़ियो, इल्म जो सिलसिलो जारी थियो। पोइ जंहिं इल्मु सेखारियो उनखे दर्जो मिलियो। सिखंदड़ त इल्म वारो आहे उनखे थोरी दर्जो आहे। वलज़ीन उतुल इल्म दरजात अलाह ताला फरमाए थो जिनखे इल्मु मिलियो तंहिंखे दर्जो मिलियो। वरी जंहिं सेखारियो उस्ताद खे मुअल्लिमुल ख़ैर उनखे दर्जो मिलियो। वरी उनजे उस्ताद खे ॿीणो दर्जो मिलियो। छो त ॿ उस्ताद थी पिया न मथे। वरी जेको टियों उस्ताद आहे मथे पुराणो उनखे 3 नंबर थी हलियो। चोथों आहे उनखे 4 नंबर 4 डिग्रियूं थी हलियो। 5 खे 5 6 खे 6 7 खे 7 हलंदे हलंदे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी उस्ताद आहिनि उहा सभु अहिड़ी डबल थींदी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं अजुर माण्हू खे वधी थो। अलाह ताला दुआ आहे त इल्म जे ज़रिए क़ुर जे ज़रिए असांजे अजरनि खे वधाए। इल्मु चइबो आहे जंहिंमें अलाह जी ज़ात ऐं सिफ़ात ऐं मार्फत हासिलु थिए। बाक़ी ॿिया हुनुर आहिनि जेके जिस्म सां वास्तो रखनि था, इहे हुनुर जेके रूह सां वास्तो रखनि था, अलाह जे ज़ात सां वास्तो रखनि था इल्मु। छो त इल्मु अलाह ताला जी वस्फ़ आहे, उहो अलीम अलाह ताला जो नालो अलीम आहे। उहो इल्मु अलाह ताला दुनिया में ॿारनि खे ॾिनो आहे। हे इल्मु आहे क़ुर जो। इहो क़ुर जो इल्मु आयो, अलाह जो इल्मु आयो, इन में अलाह जी मार्फत थी। पोइ जॾहिं मार्फत थींदी आहे अलाह जी त पोइ इन शख़्स जो एॾो वॾो दर्जो थी वेंदो आहे। बाक़ी हुनुर आहे पोइ हुनुर माण्हू महिनत कंदो आहे, खाईंदो पीअंदो आहे। घटि में घटि हुनुर इंसान जे बदन में जेको अलाह ताला रखियो आहे सो हिकिड़ी ताक़त आहे। उन ताक़त खे जारी इस्तेमालु करे जाइज़ इस्तेमालु करे त इहो जाइज़ हुनुर, नाजाइज़ इस्तेमालु करे त नाजाइज़ हुनुर ईअं थी पवंदो आहे। बहरहाल इहे हिकिड़ा वॾा तफ़सीली मसइला आहिनि। मां हुनखे छॾे वियुसि सलाद करो त इंसान बदरजा थो रखे पंहिंजे औलाद जे लाइ। हिकिड़ा उहे जेके औलाद